नाज़रीन, टंगवाणी में सरवरे कायनात हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत बासआदत जो जश्न मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। मज़हबी धुरियुनि पारां शहर में रैली कढी वई आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते तफ़सील ॿुधाए रहियो आहे टंगवाणी मां अता हुसैन मलिक। जी अता हुसैन। जी बिल्कुल, पूरे सिंध जी अॼु टंगवाणी में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वलादत बासादत जे हवाले सां अॼु टंगवाणी में जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां रैली कढियूं। रैली में नंढा थोरे वॾा मासूम ॿार सब्ज़ परचम झंडा खणी मरहबा या मुस्तफ़ा जे आवाज़ सां गूंजी रहिया आहिनि। हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा सां जेके आहिनि आवाज़ बुलंद करे रहिया आहिनि। हिन वक़्तु टंगवाणी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां वॾे अंग में मासूम ॿार थोरे वॾा जेके रैली कढी ख़ुशीअ मां मरहबा या मुस्तफ़ा नारनि सां गूंजिया। सिक्योरिटी जो तव्हां सां ॿुधंदो हले, हिन वक़्तु रेंजर्स ऐं पुलिस जे वॾे अंग में सिक्योरिटी सख़्तु, हर ईंदड़ वेंदड़ माण्हू खे सख़्तु चेकिंग पे। हिन वक़्तु जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके आहिनि मरहबा या मुस्तफ़ा जे हवाले सां रैलियूं कढियूं पियूं आहिनि। हर तरफ़ जेके आहिनि मरहबा या मुस्तफ़ा जा आवाज़ गूंजे उथी रहिया। हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो रैलियुनि जो सिलसिलो जारी आहे। वॾे अंग में हिन वक़्तु क़ासिम जाफ़री होटल ते वॾे अंग में जेके आहिनि माण्हू शरीक थी रहिया आहिनि। मरहबा या मुस्तफ़ा जे आवाज़ सां गूंजे उथी रहिया आहिनि। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके आहिनि रैलियुनि जो सिलसिलो जारी आहे। जी।